بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أولم يهد للذين يرثون الأرض من بعد أهلها أن لو نشاء أصبناهم بذنوبهم ونطبع على قلوبهم فهم لا يسمعون. تلك القرى نقص عليك من أنبائها ولقد جاءتهم رسلهم بالبينات فما كانوا ليؤمنوا بما كذبوا من قبل كذلك يطبع الله على قلوب الكافرين وما وجدنا لأكثرهم من عهد وإن وجدنا أكثرهم لفاسقين. ثم بعثنا من بعدهم موسى بآياتنا إلى فرعون وملئه فظلموا بها فانظر كيف كان عاقبة المفسدين. وقال موسى يا فرعون إني رسول من رب العالمين حقيق على أن لا أقول على الله إلا الحق قد جئتكم ببينة من ربكم فأرسل معي بني إسرائيل. قال إن كنت جئت بآية فأت بها إن كنت من الصادقين. فألقى عصاه فإذا هي ثعبان مبين ونزع يده فإذا هي بيضاء للناظرين. صدق الله العظيم. छा न हिदायत मिली न सम्झाणी ॾिनी उन्हनि माण्हुनि खे जेके वारिस थिया ज़मीन जा इन जे मालिकनि खां पोइ जेकॾहिं चाहियूं असां त वठ करियूं असां इन्हनि खे इन्हनि जे गुनाहनि जे करे ऐं मुहर हईंसीं असां इन्हनि जे दिलनि ते पोइ इहे नथा ॿुधनि। इहे ॻोठ आहिनि आबादियूं आहिनि जो किसा ॿुधायूं था असां तोते या तोखे उन्हनि जे ख़बरुनि जा बेशक आंदो इन्हनि वटि इन्हनि जे रसूलनि चिटनि मोजिज़नि ऐं दलीलनि खे उन हुया जो ईमान आणनि उन जे करे जो कूड़ो करे चुका पहिरियों। अहिड़ी तरह मुहर हणे तो अल्लाह ताला काफ़रनि जे दिलनि ते पोइ न लधोसीं असां इन्हनि मां घणनि खे कोई बि वाइदे ते ऐं न लधोसीं असां इन्हनि मां घणनि खे अलबत फासिक बेफ़रमान ऐं अलबत लधोसीं असां इन्हनि मां घणनि खे फासिक बेफ़रमान। पोइ मोकिलियोसीं इन्हनि खां पोइ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे आयतुनि सां मोजिज़नि सां फिरौन जे तरफ़ ऐं उन जे सरदारनि जी जमात जे तरफ़। पोइ ज़ुल्म कयूं उन्हनि सां। पोइ ॾिस तूं कीअं आहे पछाड़ी कीअं आहे अंजाम फ़सादनि जो। ऐं चयो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ए फिरौन बेशक मां रसूल आहियां जहाननि जे रब जे तरफ़ां पको आहियां हिन ते त न ॻाल्हाईंदुसि न चवंदुसि अल्लाह ताला ते मगर सच। बेशक आंदो मां तव्हां वटि चिटो दलील चिटी निशानी तव्हांजे रब जे तरफ़ां। पोइ वञण ॾे मोकिल मूं सां गॾु बनी इसराइल खे। चई जेकर तूं आंदो आहे कोई मोजिज़ो का निशानी
पोइ आण तूं इन खे पेश कर तूं इन खे जेकॾहिं तूं सचनि मां आहीं। पोइ उछलायई पंहिंजी लठ, पोइ अचानक पोयो नांग पधरो चिटो थी बीठो ऐं कढियईं पंहिंजो हथ, पोयो अचानक साफ़ हुयो, अछो हुयो ॾिसंदड़नि जे लाइ। सूरतुल आराफ़ जो 12हों रुकू ऐं 9 सिपारे जो 2 रुकू, आयत नंबर 99 खां आयत नंबर 108 ताईं मुकम्मल रुकून जी तिलावत भी कईसीं ऐं इन्हनि आयात जो लफ़्ज़ी तर्जुमो भी पढ़ियोसीं। इन्हनि आयात में अल्लाह ताला फरमायो त जेके क़ौमूं गुज़री वियूं उन्हनि खे जेके इबरतनाक सज़ाऊं मिलियूं, उन खां बाद में जेके इन ज़मीन जा वारिस बणिया, मालिक बणिया, छा इन्हनि खे अॻिन क़ौमुनि जी तबाही इबरत जो दर्स न ॾिनो? इन्ही ज़मीन जा मालिक पहिरियों ॿिया हुया, नाफ़रमानी कंदे हुए, तबाह बर्बाद थी विया। अॼु ज़मीन ऐं धरती जा मालिक न आहिनि। उन्हनि जे इन्ही सफ़ा हस्ती खां मिटिजी वञणु ऐं ख़तमु थी वञणु, इहो इन्हनि जे लाइ दर्स हयात हुयो, ज़िंदगी जो सबक़ु हुयो। पर इन्हनि हक़ाइक़ इन्हनि खे इहा ॻाल्हि वाज़े न कई आहे जो इन मां इहो सम्झनि ऐं सबक़ु हासिलु कनि। अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं असां चाहियूं माण्हुनि खे इन्हनि जे गुनाहनि जे करे फ़ौरन पकड़ कयूं, फौरी तौर ते इन्हनि खे सज़ा ॾियूं, पर असां पंहिंजो बुर्दबारी जो मुज़ाहिरो कंदे फौरी तौर ते इन्हनि खे सज़ा नथा ॾियूं, ढर था ॾियूं। गुनाह जो असर इहे थो थिए जो माण्हू जे दिलि ते मुहर थी लॻी वञे, पोइ उन जी दिलि हक़ खे ॿुधण जे लाइ तयारु न आहे। जीअं हदीस पाक में ईंदो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं माण्हू गुनाह कंदो आहे त उन जे दिलि ते हिकिड़ो कारो निशान थी पवंदो आहे। पोइ जॾहिं गुनाहनि में वधंदो वेंदो आहे, दिलि ते गुनाह इहे निशान वधंदा वेंदा आहिनि। पोइ जीअं का शइ कटिजी पवे, ज़ंग आलूद थी वञे, गुनाहनि जे करे दिलि इहा कटिजी वेंदी आहे ऐं पोइ इहा नफ़े वारी शइ खे नुक़सानदेह सम्झंदी आहे, नुक़सानदेह शइ खे नफ़े बख़्श सम्झंदी आहे। जीअं अॼुकल्ह दिलियूं कटिजी चुकियूं आहिनि, पोइ माण्हू दीन खे नुक़सान थो सम्झे, दुनिया खे नफ़ो थो सम्झे। अल्लाह जे अहकामनि खे, शरीयतुनि ते अमल खे माण्हू नुक़सान थो सम्झे ऐं शैतान जे कढ लॻण में माण्हू पंहिंजो नफ़ो थो सम्झे। इहा दिलि जो कटिजी वञणु, इन खे क़ुर शरीफ़ में अल्लाह ताला फरमाया रान, रान माना ज़ंग, इन्हनि ते कट चढ़ी वई आहे जो दिलि ते इन जो असरु नथो थिए, क़ुर ॿुधण लाइ तयारु न आहिनि। फ़हम ला यस्मऊन, पोइ नथा ॿुधनि ऐं न की सम्झनि था। उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, इहे बस्तियूं, इहे ॻोठ, इहे इलाइक़ा, इन्हनि जा असां किस्सा तोखे बयानु करे ॿुधायूं था। इन्हनि वटि इन्हनि जे रसूलनि चिटा दलील आंदा, मोजिज़ा आंदा, पर पोइ बि इन्हनि क़ौमुनि अल्लाह जे रसूलनि खे न मञियो। उन्हनि खे नबियनि मोजिज़ा ॾेखारिया, पोइ बि अंबिया खे कूड़ो कयूं। पोइ अल्लाह ताला फरमायो त काफ़रनि जे दिलनि ते मुहर लॻी वई आहे, जो इन मुहर जे करे इन्हनि जे अंदरि ईमान जी नूरानियत, ईमान जी रोशनी दाख़िल नथी थिए। पर अक्सर इन्हनि मां पंहिंजे वाइदे खे पूरे करण वारा बि न हुया। अक्सरियत फासिकनि जी, फाजिरनि जी इहा दुनिया में गुज़री आहे
जिन अल्लाह जे शरीयतुनि जी तकज़ीब कई। उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो त असां मूसा अलैहिस्सलाम खे फ़िरौन ने मोकिलियोसीं मोजिज़ा ॾेई करे। फ़िरौन जे सरदारनि जी जमात जे तरफ़ इहे ज़ालिम हुया। ज़ालिम पंहिंजे मथां पंहिंजे पाण ते बि ज़ालिम हुया, क़ौम ते बि ज़ालिम हुया। पाण ते ज़ालिम कीअं हा जो अल्लाह जे उलूहियत खे तस्लीम न पिया कनि, अल्लाह जे अहकामनि जी बजावरी न पिया कनि, पंहिंजो पाण ते ज़ुल्म पिया कनि। जेको अल्लाह जे अहकामनि जी बजावरी नथो करे इहो पंहिंजो पाण ते ज़ुल्म थो करे, ॿिए कंहिं खे नुक़सानु नथो ॾिए, इहो पंहिंजे मथां ज़ुल्म थो करे। पोइ अल्लाह ताला फरमाए नतीजो अंजाम फासिकनि मुफ़्सिदीन ॾोहारियुनि जो ॾिसो त आख़िर उन्हनि जी एंड किथे थी थिए, रिज़ल्ट उन्ही जो छा थो मिले, नतीजो उन्ही जो छा थो मिले। ज़ालिम जो अंजाम, फासिक जो अंजाम, बदकार जो अंजाम, अंबिया जे तालीम जी मुखालिफ़त कंदड़ जो अंजाम ॾाढो बुरो आहे। मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन खे दावत जो आगाज़ हिन अंदाज़ सां कयो, इन्नी रसूलुम मिन रब्बिल आलमीन, मां रब्बुल आलमीन जो पैगंबर आहियां, पैगाम खणी ईंदड़ आहियां। ऐं मां जेका ॻाल्हि कंदुमि उहा सची हूंदी, बरहक़ हूंदी। मां अल्लाह ताला ते कंहिं बि क़िस्म जी ग़लति ॻाल्हि ऐं कूड़ जी निस्बत न कंदुमि। मां तव्हां वटि पंहिंजे रब जे तरफ़ां दलील खणी आयो आहियां, निशानियूं खणी आयो आहियां, मोजिज़ा खणी आयो आहियां। फ़अरसिल माइया बनी इसराइल, इन खां पोइ मुतालबो इहो कईंसि त बनी इसराइल खे आज़ादु कर। उन बनी इसराइल खे ग़ुलाम बणायो। फ़िरौनी पाण उन ममलकत ते मिस्र ते क़ाबिज़ हुया, माल दौलत, हुकूमत, इक़्तिदार सभु कुझु पंहिंजे कब्ज़े ऐं कंट्रोल में। बनी इसराइली जेका हुया उन्हनि खां महिनत मज़दूरी ऐं उन्हनि खे ग़ुलामनि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कंदा हुआ। मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन ज़ालिम खां इहो मुतालबो कयो त हिन क़ौम खे आज़ादु कर, छो त इंसान खे अल्लाह ताला आज़ादु पैदा कयो आहे, कंहिंजो ग़ुलाम पैदा न कयो आहे। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि मञण जे बजाए, उन जे तरफ़ तवजो करण जे बजाए, सोच वीचार करण जे बजाए, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फ़िरौन चयो त जेकॾहिं तो वटि को मोजिज़ो आहे, का निशानी आहे, हाणे ॾेखार जेकॾहिं तूं सचो आहीं। माना तस्लीम न कईंसि त तूं को अल्लाह जो सचो रसूल आहे, तकज़ीब कईंसि त तूं सचो रसूल न आहे। पोइ फ़अल्क़ा असाहु फ़इज़ा हिय सुअबानुम मुबीन, अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जेके मोजिज़ात ॾिना हा उन्हनि मोजिज़ात में इहो हुयो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे लठ खे फिटो कयो त इहो वॾो नांग बणिजी वियो। सुअबानुम मुबीन, वॾो अज़दहा, वॾो नांग बणिजी वियो। पोइ उन पंहिंजो जॾहिं वात खोलियो, सुअबान मुबीन, चिटो पिटो, ज़ाहिर ज़हूर, जो उन में कंहिं बि ॾिसण वारे खे को शक शुबो न हुयो। पोइ तारीख़ी रिवायत में आहे, हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मनक़ूल आहे, उन नांग फ़िरौन जे तरफ़ वात खोलियो त घबराइजी करे तख़्त शाही खां टपो ॾेई करे मूसा अलैहिस्सलाम जी अची पनाह वरितई ऐं दरबार जा हज़ारे माण्हू उन जे दहशत खां मरी विया। ख़ौफ़ थींदो आहे न, पोइ माण्हू में भॼ डुक थींदी आहे, पोइ लताड़ थींदी आहे, पोइ ईअं थियो। पोइ इहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मोजिज़ो हुयो जो इहा लठ हिकिड़ो वॾो नांग बणिजी वई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रंग जो कणक रंगो हुयो, सफ़ा बिल्कुलु सफ़ेद रंग जो न हुयो। हिकिड़ो सफ़ेद रंग हुजे ऐं ॿियो कणक रंगो हुजे, उन में फ़र्क़ु हूंदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो रंग मुबारक कणक रंगो हुयो। पोइ अल्लाह ताला उन में मोजिज़ो इहो रखियो हो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजो हथु पंहिंजे बगल में विझी ऐं ॿाहिरि कढे पियो त हथु ईअं बिल्कुलु साफ़ ऐं अछो
ऐं रोशन थी पियो वञे जो माण्हुनि खे महसूसु थिए पियो त हे को जाइ जीअं का लाइट ॿरंदी आहे का रोशनी थींदी आहे ईअं। इहो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मौजज़ो हुयो ऐं इहो मौजज़ो को लिखियलु कोन हुयो, को मख़फ़ी कोन हुयो, इहो ॾिसंदड़नि खे नज़र अचे पियो। एसि ताणी अलाह ताला इन रुकू जो इख़्तिताम फ़रमायो ऐं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जा 2 मौजज़नि जो अलाह ताला हिते ज़िक्र फ़रमायो। इंशा अल्लाह ताला वरी ज़िंदगी रही त सुभाणे बाक़ी जेको आहे सुभाणे रुकू में तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला खैर ख़ल्क़िही मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।